मीरपुर ख़ास में बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण जो इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार मुख्तियारकार ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो आहे। एंटी करप्शन सर्कल मीरपुर ख़ास में हुसैन बख्श मरी जे मुख्तियारकार अब्दुल क़यूम लगारी ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो। एंटी करप्शन पुलिस गिरफ़्तार अब्दुल क़यूम लगारी खे हैदराबाद जी अदालत में पेश करण लाइ रवानी थी वई। मीरपुर ख़ास में बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार मुख्तियारकार ख़िलाफ़ केस दाख़िल कियो वियो आहे। एंटी करप्शन सर्किल मीरपुर ख़ास में हुसैन बख्श मरी जे मुख्तियारकार अब्दुल क़यूम लगारी ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। आगाह कयो वाक़े त मुख्तियारकार अब्दुल क़यूम लगारी तरफ़ां बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो कयो वियो हो, जंहिं ख़िलाफ़ एंटी करप्शन सर्किल मीरपुर ख़ास कार्रवाई कई। वारिस ख़ास खेली खां तफ़सील मालूम कयूं था। वारिस वधीक आगाह कजो। जी अमीर, बिल्कुल बोर्ड मुतासरन रिलीफ जो सामान है, राशन बैग ऐं कंबल है वो विक्रो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल मोतल थियल मुख्तियारकार है हुसैन बख्श मरी अब्दुल क़यूम लगारी ख़िलाफ़ है अहिड़ो अॼु एंटी करप्शन में है वो केस दर्ज कयो वियो। जंहिं बैदि इल्ज़ाम हेठि आयल मुख्तियारकार के हैदराबाद एंटी करप्शन कोर्ट उॾानियो वियो आहे। ज़रियनि पारां ॿुधायो वियो त उते अदालत में हिन वक़्तु हुनखे पेश कयो वियो आहे। कुझु देरि में वधीक फ़ैसिलो आहे उहो अची साम्हूं ईंदो ऐं होॾां अॼु मीरपुर ख़ास में DC ऑफिस वारो है उहे बोर्ड मुतासिर सिंधड़ी इलाइक़े समेत ॿिया मुतासिर इलाइक़ा आहिनि जिन में हिन वक़्तु पाणी बीठल आहे ऐं प्रेस क्लब वारो बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि उन्हनि ख़िलाफ़ हिन मुख्तियारकार ख़िलाफ़ बि वो एहतजाज कयो आहे। उन्हनि जो अञा ताईं एहतजाज है वो भी हिन वक़्तु जारी है। जी अमीर। वारिस, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।